अदा मां उस्ताद मोहम्मद बख्श बंगलाणी अर्ज़ इहो कयां थो त मां व्याजखोरनि सां अची फाथो आहियां। उस्ताद जान मोहम्मद बंगलाणी, मंज़ूर जखराणी, पीरल बंगलाणी, हाफ़िज़ यूसुफ शोरूम वारो मूंखे मंज़ूर जखराणी पर साल 7 लख ॾेई करे मूंखे 18 लख रुपया करे मोटाए वरिता। वरी हाणे मूंखे चए थो त मूंखे 3 लख अञा ॿिया ॾे। मां वेल में अची फाथो आहियां। मां 70,000 रुपयो मूंखे महीनो मिले थो। मां पंहिंजो गुज़ारो करण वारो माण्हू। पीरल बंगलाणी मूंखे रोज़ु 100 माण्हू मुंहिंजे घर मोकिले मूंखे हिरासां करे थो, मूंखे धमकियूं ॾिए थो। हाफ़िज़ यूसुफ शोरूम वारे मूंखे उते किनो कयो आहे, रोज़ु मूंखे उहो ज़लील करे थो। जेकाबाद घुमण जहिड़ो मूंखे ड्यूटी जहिड़ो न कयो अथनि। मां हिन अॼु जे प्रेस जे थ्रू SP साहब खे इहो अर्ज़ु कयां थो त इन व्याजखोरनि खां मुंहिंजो जान छॾाए, न त ॿिए सूरत में मां मजबूर थी करे प्रेस क्लब जे अॻु अची पाण खे बाहि ॾेई साड़ींदुमि। मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे, मुंहिंजो इन व्याजखोरनि खां मुंहिंजो जान छॾायो वञे। मां इहो अॼु अर्ज़ु खणी आयो आहियां, इहो मुंहिंजो अर्ज़ु क़बूलु कयो वञे। SP साहब खे मां इहो अर्ज़ु कयां थो, गुज़ारिश कयां थो त इन व्याजखोरनि खां मुंहिंजो जान छॾाए, न त मां 2-3 ॾींहंनि जे अंदरि मजबूर थी करे इहो क़दम खणी प्रेस क्लब जे अॻियां अची पाण खे बाहि ॾेई साड़ींदुमि।